ओम शांति। हाणे तव्हां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे मूंखां कुझु कृपा मांगण जी दरकार न। परमात्मा खां कुझु भी असांखे कृपा मांगण जी दरकार न आहे। माना न भॻवान न हिनजे मथां कृपा करे, असांजे मथां रहम कर, दया कर। बाबा चए थो पंहिंजे कर्म सुठा करो, पंहिंजी सोच बोल कर्मनि खे सुधारो। ये तव्हांजे मथां ई कृपा आहे। बाबा चए थो मां कंहिंजे मथां कृपा न कंदो, लेकिन आत्मा खुद जे सोच बोल कर्म खे जेतिरो सुधारदी न, ओतिरो ई पंहिंजे मथां कृपा कंदी आहे, ओतिरो ई पंहिंजे मथां रहम कंदी। परमात्मा कंहिंजे मथां बि रहम दया कृपा न कंदो। परमात्मा केरु आहे? ज्ञान जो सागर आहे, गुणनि जो सागर आहे, शक्तियुनि जो सागर। त असांखे उहो ज्ञान गुण शक्तियूं ॾींदो। पेड़ आहे, पेड़ असांखे छा ॾींदो? भाॼियूं फ्रूट इहे ॾींदो न। हाणे तव्हां पेड़ खे चओ असांजे मथां कृपा कर, दया कर, असांखे चीजियूं ॾे, त उहो त तव्हांखे चीजियूं ई ॾींदो। खाइण न खाइण तव्हांजे मथां आहे न। उहो ई परमात्मा बि असांखे ज्ञान गुण शक्तियूं ॾींदो। उनखे कार्य में लॻाए करे असां केतिरो पंहिंजे मथां पंहिंजे खे सुधारूं था, पंहिंजी सोच बोल कर्मनि खे सुधारूं था। सुठा कर्म केतिरा था करूं। भई फ्रूट भाॼी त ॾे थो पेड़, लेकिन असां हुनखे केतिरो खाऊं था और केतिरो विधि पूर्वक था खाऊं, असांजे मथां आहे न। पेड़ थोड़ी असांखे भाॼी ठाहे ॾींदो, फ्रूट धोई करे कटे ॾींदो। त मनुष्य आत्मा ई जेतिरो कंदी, खाईंदी पींदी, ओतिरो हुनजो शरीर तंदुरुस्त रहंदो। उहे परमात्मा बि असांखे सम्झ ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे। असां केतिरो हुनखे कार्य में लॻाए करे जीवन में छा कर्म करूं था, इहे त असांजे मथां आहे। तंहिं करे बाबा चए थो मूंखां कृपा मांगण जी दरकार न आहे, मूंखां आशीर्वाद मांगण जी दरकार न आहे, मूंखां रहम मांगण जी दरकार न आहे। बाबा चए थो मुख सां कॾहिं बि कड़वा शब्द न करो। बाबा असांखे ॿी ॻाल्हि छा था ॿुधाए कि मुख सां कॾहिं बि कड़वा अपशब्द, जोश में क्रोध में अची करे माण्हू शब्द कढंदो न, हिनसे छा फ़ाइदो? सम्झो कोई माण्हू ग़लती करे थो, तव्हां हुनखे डांटे करे सम्झायो था, उल्टा सुठा शब्द चई करे सम्झायो था, त उहो सम्झी वेंदो छा? ॿियो ई तव्हां हुन त ग़लती कई, चलो हुन त जो कई, तव्हां बि त ग़लती कयो, हुनखे डांटियो, अपशब्द चयो, त तव्हां बि त पाप कयो। फ़ाइदो छा थियो? न त उहो सुधरियो। हा, तव्हांजे ड्रिज सां माण्हू चए सोचो असां थोरी अख ॾेखारींदासीं न, थोरो जोर सां ॻाल्हाईंदासीं त इहो शांत थी वेंदो, इहो मूंखां माफ़ी मांगदो, इहो अॼु खां न कंदो, त सोचंदो मां ॾाढो होशियार आहियां।
मूंखे सभिनि खे कंट्रोल करणु ईंदो आहे। पाण खे ॾाढो वॾो सुधाईंदा आहिनि। हीअं जोर सां ॻाल्हाए करे कंहिंखे कोई ग़लती करे न, हू ॾाढो हीअ त ॾाढी तेज आहे, ॾाढी स्ट्रिक्ट आहे, पोइ हुन सां छा थींदो? भले माण्हू डिॼी करे हुनजो चयो मञनि बि, लेकिन जेको मिठो ॻाल्हाए करे शुभभावना शुभकामना रखी करे त माण्हुनि खे उन्हनि वटि अचण जो इच्छा बि थींदी। सम्झो तव्हां ॿार आहे, ॿार ग़लती त कंदा, त तंहिंखां पहिरियों त मनुष्य आत्मा खे इहो सम्झणो खपे। माण्हू ईअं सम्झंदो आहे की भई असां ॿियनि खे हिकु बार सम्झायूं त उहो सम्झी वञे, बसि मां चयो उहो सम्झी वञे, चाहे ॿार चाहे वॾो। त हाणे ईअं कीअं तव्हांजी बि कोई ग़लती हूंदी आहे, तव्हांखे बि अगरि असां सम्झायूं, असां तव्हां खां वॾा आहियूं, तव्हांखे असां सम्झायूं था, तव्हां हिकु बार सम्झी वञो। असां बि सोचूं त माण्हू ईअं नथो सोचे, चए थो मां जो चवां उहो माण्हू हिकु बार में ई करे, हू न करे त हुनखे गारियूं ॾींदा, मारदा, अपशब्द चईंदा। त हिन सां बेसमझ केरु थिए, समझ कंहिंमें घटि थी, वॾे में घटि थी न। भई नंढे खे तव्हां चलो दबाए करे रखो था, हुनखे नंढो सम्झी करे हुनखे हुनजे रोब था जितायो, तव्हांजी सोचो था असां वॾा आहियूं, असांजी जिम्मेवारी आहे, असां जीअं चाहे सुधारूं। पर हिन सां छा थींदो? जेकी बि तव्हां सम्झाए था न हुनजी दिलि सां तव्हां हटी वेंदो। पोइ जे प्यार सां, भले उहो तव्हां सां प्यार सां संबंध में अचे बि थो, लेकिन हुनजो दिलि जो प्यार हूंदो आहे न, उहो घटि थींदो वेंदो। ॾिसो कीअं ॿार माउ पीउ जे पहिरियों ॾाढे हुनमें हूंदा आहिनि, पर धीरे धीरे जे वॾा थींदा आहिनि उहो प्यार घटि थींदो वेंदो आहे, परे थींदा वेंदा आहिनि। छो? छोकी माउ बाप हुनखे हुननि जी ग़लती सां ई ॾिसंदा आहिनि घड़ी घड़ी। हाणे सोचो हिकु ई घर में माउ बाप जो बि आहिनि, जेके बि तव्हां संबंध में अचो था, सम्झो कंहिंजी ग़लती आहे, हिकु बार करे छॾी ऐं तव्हां बार बार हुनखे उन ई ग़लती खे दिमाग़ में रखी करे ॾिसो था, मूंसां ॻाल्हायो था, त हुनखे सुठो लॻंदो घर में? त हुनखे केसां गॾु सुठो लॻंदो? त ॿार चए थो हुन ॿार खे हुन संबंधी खे केसां गॾु सुठो लॻंदो? तव्हां सां गॾु सुठो लॻंदो? अगरि तव्हां सम्झो अॼु कंहिं ग़लती कई तव्हांजे घर में, तव्हां हुनखे डांटे करे सम्झायो, अपशब्द चई करे सम्झायो, पोइ छा थी थो? उहा अॼु खां पोइ भले ई घर में रहंदो, लेकिन हुनखे मज़ो न ईंदो घर में। अगरि तव्हां हुन ई ग़लती सां हुनखे बार बार ॾिसो था, यादि था ॾियारो, भले उहो तव्हां हुनखे चओ था, लेकिन अगरि तव्हां पंहिंजी बुद्धि में रखी वेठा आहियो न, उहो ॻाल्हि मन में रखी वेठा आहियो, बुद्धि में उहो ॻाल्हि सोचे करे ई तव्हां घड़ी घड़ी हुनखे ॾिसो था, ॻाल्हायो था, संबंध में अचो था, भले तव्हां ॿियो ॻाल्हि था करो, लेकिन मन में रखी वेठा आहियो, त हुन आत्मा खे बि एहसास थींदो आहे, हुनखे बि मज़ो न ईंदो। त बाबा चए थो कोई जी बि छा थींदो, कॾहिं कॾहिं कीअं समय अनुसार की आत्मा में वो संस्कार वार करे छॾे, वो बुरी आदत वार करे छॾे। सम्झो वार तव्हांखे उल्टो सुल्टो चए थो, या तव्हां कूड़ थो ॻाल्हाए, ॿार या घर में कोई बि, त हुन समय जे लाइ हुन आत्मा में वो संस्कार ईंदो आहे। पोइ अगरि तव्हां हुनखे प्यार सां सम्झायो न, हिकु बार न, तव्हांखे 1000 बार प्यार सां ई सम्झाइणो आहे। ये गंढ ॿधी छॾियो, मूंखे मुंहिंजियूं बि ॾाढी सारी ग़लतियूं आहिनि, हिन आत्मा जी बि ॾाढी सारी ग़लतियूं आहिनि, त असां में ऐं हिन जो त कोई दोष न आहे। भई तव्हां में बि ग़लती आहे, ॿियनि में बि ग़लती आहे, ॿिया बि आत्माउनि में शक्ति न आहे, जंहिंजे कारण उहे बुरे संस्कारनि जे वश थी करे बुरा कर्म करनि थियूं। लेकिन असां इहा ॻाल्हि सम्झी वठूं
ऐं असां अॼु खां ये पक्को करे छॾूं कि मूंखे ॿार चाहे 1000 बार उहो ई ग़लती करे, ॿार या कोई बि, मूंखे सदा हुनखे प्यार सां ई सम्झाइणो आहे। बस ये तव्हांखे दिमाग़ में विहारणो। ऐं छा थींदो, छो जी अगरि असां इहो पक्को करे छॾियो न त आत्मिक प्यार न सभिनि खां वॾी शक्ति हूंदी आहे। क्रोध, लोभ, इन खां बि वॾी शक्ति हूंदी आहे आत्मिक प्यार। परमात्मा बि असांखे कीअं थो सिखाए, तो जो परमात्मा जो सम्झा, परमात्मा जा त असां ॿार आहियूं, भॻवान जो असां ॿार आहियूं। भॻवान अची करे ॾिसे थो मुंहिंजा ॿार केॾो ग़लति कमु था करनि, त बि परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे 100 साल, सोचो 100 साल ताईं सभिनि खे मिठा ॿार, प्यारा ॿार ईअं सम्झाईंदो रहंदो आहे। ईअं सम्झाईंदे सम्झाईंदे आख़िर करे ॿार सुधरदा ई आहे। और जेका ॿुधदा ई न आहिनि, इहे मिठा ॿार, प्यारा ॿार, जे बाबा हाणे अची करे असांखे सिखाए थो न मिठा ॿार, प्यारा ॿार, त इहे सम्झानी जो ॿुधदा ई न हुनखे पोइ धर्मराज वारा सजा खाइणी पवंदी। पर परमात्मा पीउ कॾहिं सजा न ॾींदो। ये माउ पीउ जो फर्ज़ आहे, संबंधियुनि जो फर्ज़ आहे। कोई भी चाहे 1000 बार, 2000 बार, त पूरी जीवन भर भी कोई ग़लती कंदो आहे न, लेकिन ईअं कंदो न त आत्मिक प्यार सां कंहिंखे बि सम्झाईंदो न, उहा आत्मा जल्दी सुधरी वेंदी। पंहिंजी सुठी सोच सां कि हा ये सुधरंदी। कई माण्हू चवंदा आहिनि कि मूंखे पतो आहे सुधरंदो ई न, ईअं न सोचो। तव्हां अॼु खां पको करे छॾो, कंहिंजी बि ग़लती ॾिठी, चाहे ॿारनि जी, चाहे संबंधी जी, तव्हां खां कोई वॾो आहे, कोई नंढो आहे, तव्हांखे अॼु खां सदा सभिनि खे कीअं सम्झाइणो आहे, मिठी रीति। कॾहिं बि मुख सां कड़वा शब्द न निकिरणा खपनि। सोच में ईंदा जेसिताईं शक्ति अचे। भई बाबा त चए थो सोच में बि न अचणो, त ठीकु आहे, तव्हां पहिरियों बोल सां कंट्रोल करो, पंहिंजे बोल ते पको करो कि हाणे अॼु खां मुंहिंजे मुख सां कॾहिं बि कोई असांजी ग्लानी बि करे, कोई असांजी निंदा बि करे, कोई असांजी कुझु बि असां सां ग़लति बि करे थो न, त बि असां हुनखे कड़वा शब्द चई करे कुझु बि न चईंदा। शांति करे, अगरि तव्हांखां मिठा शब्द नथा निकिरनि न त शांत रही करे ॻाल्हि खे ख़तमु करो। छोजी छा, ये आदत जेसिताईं असां अभ्यास कंदासीं न तॾहिं असांजी अभ्यास वेंदो। हिकु बार हारदासीं, 2 बार, 3 बार, 4 बार ज़रूर जीतदासीं। के माण्हू न अभ्यास करे करे थकिजी वेंदा आहिनि, असां त ॾाढी कोशिशि करी असां खां त नथो थिए, निकिरी वेंदो आहे। लेकिन परमात्मा खे यादि करे कंदो न त बाबा शक्ति ॾींदो। परमात्मा न जेके असांखे ज्ञान ॾींदो न, हिन सां गॾु सभु जेको बि ज्ञान ॾींदो आहे हुन सां गॾु हिकु चीज ॿियो बि चईंदो कि खुद खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में भी याद करो। तो इन सां छा थींदो, आत्मा में शक्ति ईंदी। जैसा आत्मा या कड़वा शब्द समझा, जीअं बाबा कॾहिं सम्झानी ॾे थो कि कड़वा शब्द मुख मां न कढणा आहिनि, त अगरि असां बाबा खे यादि बि कंदासीं ऐं इहो मन में बि पको कंदासीं त परमात्मा असांखे शक्ति ॾींदो कि असांजे मुख सां कॾहिं बि कड़वा अपशब्द, तेज आवाज़ न निकिरे। कोई चईंदो आहे कि असांजा ॿार असांखे संभालणो आहे, तव्हांखे छा सम्झ में अचे थी, तव्हांजी त कोई जिम्मेवारी न आहे। लेकिन परमात्मा जो त पूरे विश्व जे बारे में असां थोड़ी था चऊं, ये तो परमात्मा स्वयं जो विश्व जो पिता है, वो स्वयं असांखे चए थो कि सदा सभिनि खे मिठी रीति दृष्टि ॾियो, आत्मिक स्वरूप में ॾिसो, सदा ईअं ॾिसो, ये आत्मा ॾाढी सुठी आहे।
अगर कंहिंजी कमी कमज़ोरी खे तव्हां ॾिठो बि नोट बि कयो, हुनखे ध्यान बि खिचायो, त हिकु बार ध्यान खिचाए हुनजे लाइ सुठो सोचे भुलिजी वञो, हुनखे हुन कमज़ोरी सां हुन ॻाल्हि सां वापसि न ॾिसो, न त माण्हू न घर में न रही सघंदो, पोइ या त उहो तव्हां खां दूर थी वेंदो मन सां, भले घर में रहंदो, लेकिन तव्हां ते जीअं पहिरियों ध्यानु ॾींदो हुयो, तव्हां सां जीअं हिली मिली रहंदो हुयो, हूअं न रहंदो, त तव्हांखे लॻंदो हिनखे अलाए छा थियो अथसि, ॻाल्हाईंदी बि, लेकिन छा थींदो मन में तव्हांजे लाइ जो प्यार हुयो न उहो ख़तम थी वेंदो। हीअ थींदो ई आहे न, भई आत्मा खे त प्यार खपे न, त सभिनि में कमी कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि, इहे थोरी की असां वॾा आहियूं त असां में कमी कमज़ोरी न आहे, नंढनि में पोइ ॿी कमी कमज़ोरी हूंदी आहे, वॾनि में ॿी कमी कमज़ोरी हूंदी आहे, कमी कमज़ोरी त सभिनि में आहे, सभिनि खे कढणो आहे, पर हीअं बि न सोचो हा भई आहे त सभिनि में हूंदी आहे, न, पुरुषार्थ करो, महिनत करो कमी कमज़ोरियुनि खे कढण। बाबा चए थो कि हाणे सदा पंहिंजे पुराणे संस्कार स्वभाव खे विदाई ॾियो, पंहिंजी जेकी मन में जेकी बि सोच ईंदी आहे, बुद्धि में जेकी बि ॻाल्हियूं आहिनि दुनिया जे हिसाब सां, संस्कार जेका बि आहिनि पुराणा विकारी असुरी स्वभाव संस्कार, इन्हनि सभिनि खे असांखे बाबा चए थो विदाई ॾियो, छुट्टी ॾियो। भई अगरि तव्हां छुट्टी ॾेई सघंदा न, छुट्टी ॾियण मतिलबु मन बुद्धि खां कढी छॾणु, भुलिजी वञो कि असांजो इहो जोर सां ॻाल्हाइण जी आदत बि हुई, अलाए कहिड़े पुराणे जन्म, मूंखे त यादि बि कोन्हे मुंहिंजी आदत हुई बि आहे, ईअं असांखे पंहिंजे पुराणा स्वभाव संस्कार जेका हूंदा आहिनि न उन्हनि खे विदाई ॾियणी, जे कोई ॻाल्हि हूंदी आहे न असांखे माण्हू यादि ॾियारंदा आहिनि कि तव्हां ईअं कंदा आहियो, ईअं कंदा आहियो, असांखे यादि ई न ईंदो आहे, असां चवंदा आहिनि असां अलाए मूंखे यादि कोन्हे, ईअं न पंहिंजी कमी कमज़ोरियूं विकार बुरायूं पुराणी आदतियूं इन्हनि सभिनि खे असांखे कीअं भुलिजणो आहे, जीअं त मुंहिंजी हुयूं ई न, ऐं ॾाढे जन्म पुराणे जी मूंखे यादि न आहे, इहे कॾहिं थींदो जॾहिं असां बाबा खे यादि करे बाबा जी की ॻाल्हियूं ॿुधाए थो न हुनखे बुद्धि में रखी मन में वीचार कंदासीं न त उहो छा थींदो, मन बुद्धि में जो हूंदो न उहो ई असांजे कर्मनि में ईंदो। अगरि तव्हां रोज़ रोज़ जो बि कुझु ॿुधो था न सुठो सुठो हुनखे सॼो ॾींहुं मन बुद्धि में धारण कंदा हलो, मनन कंदा हलो त तव्हांजे कर्मनि में ज़रूर ईंदो। ॾिसो तव्हां कोई सुठी चीज ॾिसी ईंदा आहियो, तव्हांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, तव्हांखे लॻंदो आहे हा मां बि इहे कंदमि, पोइ बुद्धि में वेही रहंदी आहे, पोइ हूंदो आहे न वीचार की हा मां कंदमि, समय कढी करे बि उहो कंदा आहियो, त अगरि भुलिजी वञो त पोइ भुलिजी वञो त न कंदो। हीअं बाबा चए थो कि कोई बि जीवन जीअण लाइ परमात्मा जो असांखे ॻाल्हियूं ॿुधाए थो न, जीअं बाबा चए थो कि कड़वो शब्द मुख सां न कढणो आहे, पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कारनि खे बुद्धि मां जी त फिटी करे छॾो, जे कोई फिटी करे छॾंदा आहियूं, कोई चीज सुठी न हूंदी आहे त माण्हू यादि बि ॾियारंदो त चवंदो अरे उहो हेॾी किनी चीज हुई असां त फिटी करे छॾी, ध्यानु ई न ॾींदा। उहे बाबा असांखे हाणे चए थो कि तव्हां इहे पुराणा स्वभाव संस्कार जेका हूंदा आहिनि हुननि खे बुद्धि मां फिटी करे छॾो ॿाहिरि, जीअं त मूंखे पतो ई न आहे कि मुंहिंजी इहा कोई ॻाल्हि हुई, ऐं जेतिरो असां हुनखे भुलिजंदा वेंदासीं कढंदा वेंदासीं नया धारण कंदा वेंदासीं त असां में परिवर्तन ईंदो वेंदो। कोई बि दुख हूंदो आहे न, दुख जी ॻाल्हि त माण्हू सालनि ताईं छो यादि रखंदो हुनखे, छोकी उहा ॿी कोई ॻाल्हि मन बुद्धि में स्वीकार ई न कंदो। ॾिसो अॼु ॾाढा ज्यादा माण्हू शरीर छॾंदा आहिनि, लेकिन जेका बि पंहिंजो धंधो आदि या कमु आदि कंदा हूंदा
त उहा उन ॻाल्हि खे जल्दी भुलिजी वञे। त असांजो जेको मन ऐं बुद्धि आहे न, बुद्धि में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि स्टोर करणे। बुद्धि हिकु बर्तन आहे, हिकु अलमीरा आहे, ऐं मन वीचार कंदो। हिन ॿिन्हिनि जो कमु आहे, हुनजो कमु आहे कि पंहिंजी बुद्धि जो कमु आहे कि ॻाल्हियुनि खे पंहिंजी जॻह फिट करे, ऐं मन जो कमु आहे कि सोचणु। अगरि तव्हां सॼो ॾींहुं उहे ॾिसंदव सोचंदव त तव्हांजे मन बुद्धि मां त उहे ॻाल्हियूं निकितियूं न आहिनि। त तव्हां जीअं अञा ताईं उहो दुख जो समय तव्हांजो भोगना भोगी थी वियो आहे। हिन करे बाबा जी तो कोई भी ॻाल्हि वॾे खां वॾी ॻाल्हि बि थी वञे न, ज्यादा से ज्यादा हिकु ॾींहं खां ज्यादा न रखणो। वो आत्मा में शक्ति हुजणी खपे। उहे त बाबा चए थो कि अॼु दुनिया में माण्हू एॾा सत्संग भजन कीर्तन ॿुधनि था, भगवान खे यादि था करनि, लेकिन आत्मा में शक्ति नथी अचे। वो कीअं ईंदी? जॾहिं असां खुद खे आत्मा समझी करे परमात्मा के निराकार रूप में यादि कंदा आहियूं न, त वो शक्ति छा हूंदी आहे? भरजदी वेंदी आहे असांजी आत्मा। भले तव्हां चओ असांखे पाठ करण सां, व्रत रखण सां, व्रत जप तीर्थ करण सां, ये सभु करण सां, शास्त्र ग्रंथ पढ़ण सां असांखे शक्ति मिले थी, लेकिन अगरि तव्हांखे शक्ति मिले थी न, तव्हांखे कॾहिं बि रोअण न ईंदो, तव्हांखे कॾहिं बि घबराहट न थींदी, तव्हां कहिड़ी बि वॾी खां वॾी परिस्थिति में न हलचल में न ईंदो, तव्हां कॾहिं कंहिंखे दोषी न ठहराईंदो, तव्हां कॾहिं कंहिंजी ग्लानी न कंदो, तव्हां सदा ख़ुशि रहंदो, सदा खुद खे भरपूर अनुभव कंदो। अगरि तव्हां ये रहो था जीवन में, कहिड़ी बि ॻाल्हि अचे थी, लेकिन तव्हांखे दुख जी फीलिंग नथी थिए, तव्हांखे ख़ुशी सदा अतींद्रिय सुख ऐं ख़ुशी जी अनुभव थिए थी, तव्हांखे कॾहिं बि जीवन में कहिड़ी बि ॻाल्हि जे कारण हलचल में नथा अचो, घबराहट में नथा अचो, तो समझो तव्हांजे अंदर शक्ति आहे। न त छा थो थिए अॼुकल्ह माण्हू, हा भई पाठ करनि था त शक्ति अचे थी, पोइ छॾे था छॾनि, वरी दुनियादारी में अचनि था त शक्ति गुम। ये तो ईअं थी वियो न भई, चार्जिंग ते लॻल आहे त चार्ज फोन हलंदो, न त न हलंदो। त ईअं न, माण्हू चवनि था हा तव्हांखे भगवान बि, बाबा बि चईंदो आहे तव्हां भक्ति कंदा आहियो, मन सां मूंखे यादि कंदा आहियो त मां तव्हांजी भावना अनुसार तव्हांखे शक्ति ॾींदो आहे, लेकिन असांजी आत्मा में भरजदी न आहे। वो थोड़े समय जे लाइ शक्ति हूंदी आहे, पोइ वरी ख़तम थी वेंदी आहे। त वो भरजे कीअं? मतिलबु असां पहिरियों खां ई फोन खे जे चार्ज करे रखो, भई कल्ह तव्हांखे काॾे वञिणो आहे त अॼु तव्हां फोन 100% चार्ज करे रखंदव न, ताकि कल्ह बिना चार्जिंग बि उहो हली सघे। ईअं हाणे असांखे परमात्मा छो थो चए पंहिंजे खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, छोकी अॻियां जा 2500 वर्ष अधु कल्प ताईं असांखे आत्मा में शक्ति भरे करे रखणी है। अधु कल्प ताईं कोई भी आत्मा भगवान की याद ही न कंदी, उन समझो उनखे कहिड़े भी रीति यादि न कंदी, तो उनखे छोकी अॻियां जे अधु कल्प ताईं भगवान जो पाठ ही न आहे। भगवान सृष्टि ते पाठ ही न वॼाईंदो आहे। द्वापर कलयुग में भगवान मथे वेठे हुनजो द्वापर में पाठ शुरू थी वेंदो आहे, ऐं हाणे कलयुग अंत में हे ई थींदा आहिनि। लेकिन सत्य त्रेता में त न मथे वेही सर्विस कंदो असांखे शक्ति ॾींदो, न हे थींदो। त आत्माउनि खे त शक्ति खपे न पाठ वॼाइण लाइ। त इन करे बाबा जी तो हाणे शो जी भई हाणे त तव्हां रोज़ सुबुह शाम भक्ति करो था, शक्ति वठो था, लेकिन हाणे असांखे एतिरी शक्ति भरणी आहे जो अॻियां जी सत्य त्रेता ॿ युगनि ताईं असां भरपूर रहूं। तो हुनजे लाइ असांखे बाबा छा थो चए, सदा खुद खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में यादि करो, हर कर्म कंदे तो तव्हांजे अंदर शक्ति भरजदी वेंदी आहे। अचानक कोई भी ॻाल्हि थी वेंदी आहे न,
बस तुरंत बाबा खे याद कंदासीं असां हुन ॻाल्हि खां पार थी वेंदासीं। और शक्ति हूंदी त भले तव्हां बाबा खे बि न यादि करो त बि तव्हां ॻाल्हि से पार थींदा। लेकिन अञा असां में शक्ति भरजे थी त असांखे बाबा खे सदा यादि रखिणो आहे। त हुन सां छा थींदो, असां तुरंत हिकु सेकेंड में हुन ॻाल्हि खे पार करे ॿियो सेकेंड असांजो नयो हूंदो। अॼुकल्ह माण्हू साल तक यादि हिते त हिकु सेकेंड ज्यादा से ज्यादा हिकु ॾींहं खां पोइ तव्हांजे मन बुद्धि में उहा ॻाल्हि ख़तम थी वेंदी। हुन ॻाल्हि जो जेको बि दुख परेशानी जो प्रभाव हूंदो न उहो ॿिए ॾींहुं हूंदो ई न। तव्हां चईंदो अलाए थी वियो जो थी वियो। त इहा असांखे बचत अगरि जास्ती यादि कंदव त हिकु सेकेंड, अधु कलाक चलो ठीकु आहे 2 कलाक, जेतिरी तव्हां जास्ती यादि कंदो ओतिरो जल्दी ॻाल्हि खे भुलिजी वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि छुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे विकारो रूपी सापन की गले जी माला ठाहिण वारा सच्चा तपस्वी अथव। बाबा चए थो शंकर जे गले में सांप ॾेखारींदा आहिनि न, शंकर के कपड़ा भी न पातल हूंदा, थोड़ा सा पातल हूंदा आहिनि, तो उनखे चईंदा आहिनि ये तपस्वी है। तो शंकर कंहिंजी तपस्या में वेठो हूंदो, शिव परमात्मा जी। शंकर जी अॻियां शिवलिंग ॾेखारींदा आहिनि न, तो वो शिव परमात्मा जी तपस्या में वेठो हूंदो आहे शंकर जी आत्मा। तो बाबा चवंदा कि हाणे जेतिरो तो शंकर जो अर्श बिना कपड़न जो फोटो, गले में माला, सापन जी माला जो अर्थ छा आहे कि हुनजी आत्मा खुद जे शरीर भान खे भुलिजी करे परमात्मा की याद थी करे। हुनखे कपड़ा पातल हूंदा आहिनि लेकिन हिन में कपड़ा न ॾेखारिया अथनि। मतलब कहिड़ा कपड़ा कोन तो शंकर जी आत्मा खे वो पंहिंजे शरीर भान खे भुलिजी करे परमात्मा खे यादि कंदो। दुनिया में माण्हू भक्ति कंदा आहिनि, पुरुष जे सोचदा आहिनि कपड़ा न पायूं, वो बिना थोड़ा से कपड़ा पाए करे भक्ति कंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि। पर हिन जो अर्थ परमात्मा चए थो पंहिंजे शरीर रूपी कपड़े खे भुलिजी करे मूंखे यादि करो। ऐं विकार रूपी सांप, शंकर जे गले में वो सांप न आहे, लेकिन हुन परमात्मा जी अशरीरी पंहिंजे शरीर जे भान खे भुलिजी करे खुद की आत्मा समझी करे परमात्मा की याद कई न, त हिन दुनिया में जेतिरा भी विकार बुराइयूं आहिनि उन्हनि ते विजय प्राप्त करे। मतलब अहिड़ी आत्मायूं भी शंकर जे सां मिलण ईंदियूं हुयूं, हुन सां गले मिलंदियूं हुयूं, विकारी आत्मायूं, त बि हुन आत्मा खे विकार बुराइयूं हुनजी आत्मा खे टच न करे सके, वो शुद्ध पवित्र रहे। स्लोगन आहे पुराणा स्वभाव संस्कार, पुराणो संसार संस्कारनि सां मरण ई जीते जी मरणो। पैसा हिन दुनिया में रहंदे हुए हाणे असांखे पुराणे संस्कारनि खे छॾी करे परमात्मा जेका संस्कार चए तो उनखे धारण करे हिन पुराणी दुनिया में रहंदे हुए भी नई दुनिया जे लाइ तयारी करणी। असांखे पुराणी दुनिया, पुराणे रीति रस्म, पुराणी ॻाल्हियुनि सां मरणो आहे, उनखे भुलिजणो आहे ऐं पंहिंजी नई सत्युगी दुनिया, पंहिंजा नया स्वभाव संस्कारनि खे धारण करे जीवन जीअणो आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो।